अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन टमाटर ऐं मिर्चनि सां गॾु। ठीकु आहे, टोमेटो चिली चिकन। ठीकु आहे, उन में असांखे वठी तक़रीबन अधु किलो खां थोरो मथे आहे चिकन, ऐं हीअ 4-5 टमाटर आहिनि जंहिंखे थोरो पाणी विझी पेस्ट ठाहियो आहे। सावा मिर्च आहिनि 4-5 सना कटियल डिघियुनि पटियुनि जी शिकिल में, ऐं हीअ अधु टीस्पून कारा मिर्च आहिनि पीठल, ऐं लूणु ज़रूरत जे मुताबिक खणंदासीं। आज हम बना रहे हैं टमाटो चिली चिकन। तो ये हमारे पास ये आधा किलो से थोड़ा ज़्यादा चिकन है, 4-5 टमाटर, थोड़ा सा पानी डाल के पेस्ट बनाया है, हरी मिर्चें हैं लंबी कटी हुई मर्ज़ी के मुताबिक, आधा टीस्पून है पिसी हुई काली मिर्च, नमक हस्बे जायका, और यहाँ पे थोड़ा सा ऑयल मैंने आधा कप से कम मैंने ये गरम करने के लिए रखा है। सबसे पहले हम इसमें फ्राई करेंगे चिकन को। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये अधु कप खां घटि तेल आहे जेको मूं गरम करण लाइ रखियो आहे। असां चिकन फ्राई कंदासीं पहिरियों हिन में। चिकन खे एतिरी देर असां पचाईंदासीं जो हिन जो कलर चेंज थी वञे। ठीक है, इसको इतनी देर हम पकाएंगे कि इसका कलर चेंज हो जाए। इसको एक तरफ से पकाएंगे पहले, फिर मैं इसको पलट दूँगी। चिकन असांजो फ्राई थिए पियो। हिनखे उथलाईंदासीं असां हाणे, जीअं सभिनी पासनि खां पची वञे। तव्हां ॾिसो था जेको हिन जो पासो पची वियो आहे, हुनजो रंग थोरो चेंज थी वियो आहे। हाणे 2 मिंट हिन पासे खां बि फ्राई कंदासीं, पोइ असां हिन में विझंदासीं टमाटर ऐं लूणु। अच्छा, टमाटर जेकॾहिं तव्हां वटि पेस्ट न हुजे थियल त तव्हां ईअं ई सन्हो कटे चॉप करे टमाटर भी विझी सको था। अगर टमाटर पेस्ट न हो, आप नहीं बनाना चाहते तो कोई बात नहीं है, आप उसको बहुत बारीक काट के चॉप करके टमाटर डाल सकते हैं। चिकन फ्राई थी वियो ॿिन्ही पासनि खां। हिन में मां हाणे विझंदसि टमाटर। हमेशह मां चवंदी आहियां त टमाटर जेकॾहिं सख़्तु हुजनि त उनमें थोरो पाणी मिलायो ब्लेंड करण महिल, पर जेकॾहिं टमाटर जूसी ऐं नरम आहिनि त पोइ उन में कुझु बि मिलाइण जी ज़रूरत न आहे, उहे पंहिंजे पाणी में ई आराम सां ॻरी वेंदा। हाणे मां हिन में थोरो लूणु शामिलु कयां थी, नमक अपनी मर्ज़ी के मुताबिक। मां हिकिड़े नंढे चमचे खां थोड़ो वधीक थी विझां, 1 छोटे चम्मच से मैं थोड़ा सा ज़्यादा डाल रही हूँ। अब इसको ढककर मैं पकाऊंगी तब तक जब तक ये अच्छी तरह से गल जाए। इनके थोड़ो चेक था कयूं। ये ॾिसो टमाटन जो पानी, चिकन जो पानी ऐं कुझु जेको मां पेस्ट ठाहिण महिल टमाटर में पानी विधो सभु निकिता आहिनि। हाणे हीअ चिकन हिन में आराम सां ॻरी वेंदो। असां हिनखे एतिरी देर पचाईंदासीं जो हीअ चिकन भी ॻरी वञे ऐं हिन जो पानी भी सुकी वञे। हम इतनी देर तक इसको पकाएंगे कि चिकन गल जाए और इसका पानी खुश्क हो जाए। हिन जो पानी काफ़ी खुश्क थी वियो है ऐं चिकन भी तकरीबन ॻरी वियो है। आप देख सकते हैं पानी खुश्क हो चुका है आधे से ज़्यादा, और चिकन भी तकरीबन गल चुका है। अभी इसको मैं ये मिर्चें डालूँगी काली, और फिर इसको ढककर थोड़ा तेज़ आंच पे पकाऊंगी ताकि जल्दी से इसका पानी जो है ये खुश्क हो जाए। ये तेज़ बाहि ते हिन जो पानी सुके पियो ऐं बिल्कुलु जेको आहे जंहिं महिल हिन जो तेल अलॻि नज़र ईंदो उन महिल असां बाहि बंदि कंदासीं। जब इसका तेल अलग से नज़र आएगा तो हम समझेंगे कि पानी खुश्क हो गया है, और फिर हम इसकी आग बंद कर देंगे। ये ॾाढो मज़ेदार ठहंदो आहे, तव्हां ट्राई कयो ऐं पंहिंजी जेको तजुर्बो कयो उहो ज़रूरु मूंसां शेयर कजो, ज़रूरु ॿुधाइजो त कीअं ठहियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ रेसिपी वणे त वीडियो लाइक कयो, कमेंट कयो ऐं वीडियो शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, छो त मां मुस्तक़बिल में जेसिताईं ज़िंदगी आहे अञा चाहियां थी त घणो कुझु तव्हां सभिनी सां शेयर कयां, पंहिंजी ज़ात मां, पंहिंजी ज़िंदगीअ मां, पंहिंजे तजुर्बनि मां ॿियनि खे थोरो फ़ाइदो पहुचाए वञा। ठीक है। तो चैनल अगर तुम सब्सक्राइब कंदो तो सब कुछ तुम आसानी से
सिखी सघंदो। हाणे असां हिन में विझंदासीं सावा मिर्च। उन खां पहिरियों तव्हां ही ॾिसो तेल अलग थी वियो आहे। ठीक है, तेल अलग हो रहा है इसका। अभी हम इसमें हरी मिर्चें डाल के 2 मिनट पकाएंगे, उसके बाद ये बिल्कुल तैयार होगा। तो अगर आपको ये मेरी रेसिपी, ये वीडियो अच्छी लगी हो तो आप लाइक करें, शेयर करें, और कुछ कहना चाहें, कुछ पूछना चाहें तो कमेंट करें, और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि आइंदा भी अगर मैं कुछ सिखाना चाहूँ तो आप उसको आसानी से सीख सकें। इसी तेज़ आंच पे मैं इसको 2 मिनट ढककर पका रही हूँ ताकि मिर्चों की जो खुशबू है वो इसमें रच जाए। 2 मिनट मैंने इसको ढककर पकाया है, इसकी आग मैंने बंद कर दी है, और ये हमारा मज़ेदार टोमेटो चिली चिकन तैयार है। आप ट्राई करें, ज़रूर करें, तव्हां ज़रूर ठाहिजो। ये बिल्कुल तैयार आहे खाइण जे लाइ, ॾाढो मज़ेदार, खुशबू मज़े जी थी अचे। इहा खुशबू जॾहिं तव्हां पकाईंदो तॾहिं तव्हां तजुर्बो करे था सघो। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो। वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।